नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद में ख़बर ॾींदा आहियूं त सिंध आबादगार बोर्ड अरसा खे पाणी जी इंसाफ़ भरी विरासत न थियण जो ऐं सिंध जे आपाशे खाते के पाणी जे मामलनि में बद इंतज़ामी जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो आहे। सईद नदीम शाह जी सदारत हेठि सिंध आबादगार बोर्ड जो इजलास में पाणी जी वॾे पैमाने ते पैदा थियल खोट ऐं पोख ते इन जे असर जो जाइज़ो वरितो वियो। इजलास में चयो वियो त पाणी जी 1991 वारे मुआहदे ते मुस्तक़िल तौर ते पूरी रीत अमल करे सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। सिंध जो आपाशे खाते पिणु आबादगारनि में पाणी जी इंसाफ़ भरी विरिछ करण जे लाइ पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करे पुछड़ी ताईं पाणी पहुचाए। आबादगार बोर्ड जो चवणु आहे त पाणी जी खोट कुदरती ज़रूर आहे, पर अहिड़ी सूरत हाल में मौजूद पाणी जो इस्तेमाल या विरासत बहितर नमूने सां न करण जो ज़िम्मेवार अरसाई आहे। मुल्क में वणनि जी पोख सभ खां पहिरीं ॾखण सिंध में थींदी है, इन करे पहिरीं सिंध खे पाणी ॾेई उन जी घुर्ज पूरी कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।